सखर माफीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक सखर के इलाके जेल मोड़ फिल्टर प्लांट के रिहायशी नादिर अली मीरानी सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त गुज़िरियल ॾींहुं पेश आयल हिकु हादसे में उनजो मासूम ॿारु शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿार जे पेरनि जूं 4 आङुरियूं शदीद मुतासिर थियूं आहिनि। अहिड़े वाक़े जे बाद कानूनी कार्रवाई जे लाइ पुलिस सां राब्तो करण बैदि हिननि खे मुबैना तौर ते इंसाफ़ न मिली सघियो आहे। एहतजाज जे दौरान साफ़िन सां ॻाल्हि ॿोल दौरान नादिर अली मीरानी चयो त हादसे जे फौरन बाद हिननि कानूनी कार्रवाई करण लाइ सही सेक्शन थाणे ते NC दाख़िल कराई। उन जे मुताबिक़ पुलिस तरफ़ां ॿार जी तिबी मुआइने जे लाइ मेडिकल सर्टिफिकेट बि जारी कयो वियो, जंहिं बाद हू कानूनी कार्रवाई जी उम्मीद खणी पुलिस सां राब्तो कंदा रहिया। मुतासिर शख़्स जो इल्ज़ाम आहे त उन जे बावजूदि मुबैना तौर SHO ऐं पुलिस एहलकार रहमतुल्लाह मीरानी मुख़ालिफ़ धुर खां मुबैना तौर ते पैसा वठी मामिलो ख़त्म करण जी कोशिश कई ऐं मुलविस माण्हुनि खे आज़ादु करे छॾियो। हिननि चयो त ख़ानदान खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿार खे इंसाफ़ ॾियारण में मदद कई वञे ऐं वाक़े में ज़िमेदार माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मामले जी मेरिट ते जांच कराई वञे।